हिकिड़ो शिकारी रोज़ जंगल में शिकार करणु वेंदो, उते हिकिड़ो संत जी झोपड़ी, संत उते तपस्या कंदो। शिकारी जी चवंदो आहे यार पखी पशु न मार, गुनाह आहे, पाप आहे, तूं पंहिंजो कमु कर, मां पंहिंजो करां, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे। ऐं संत पंहिंजी तपस्या में हूंदो। हिकिड़े ॾींहुं शिकारी आयो संत ॾे, चए साईं हाणे मूंखे जेको आहे कुझु ॿाहिरि वञिणो आहे 10-15 ॾींहंनि जे लाइ, सो हाणे तीर कमान मां काॾे करां, छो मां तुंहिंजी झोपड़ी में रखी वञा, हिते पियो हुजे, तीर कमान मां छा कंदो, मुंहिंजे कहिड़े कम जो, मां हिते छो रखां। चएसि हाणे पासे में पियो हूंदो तुंहिंजो छा कंदो, जेको बि आहे पियो हुजे, कहिड़ो फ़र्क़ु पवंदो आहे, हुन ते सदा रखी वञे, मूंखे छा आहे। उहो तीर कमान रखी करे वियो, संत हेॾो हेॾो जंहिं महिल अचे फिरे वियो, नज़र तीर कमान ते पए, ऐं घड़ी घड़ी तीर कमान खे ॾिसे, हिकिड़े ॾींहुं ख़्यालु आयो तीर हलाए त ॾिसां हलंदो कीअं आहे, ऐं जीअं तीर हलाए ॾिसे कुदरती निशानो जो सही लॻी वियो। जीअं पहिरियों निशानो सही लॻुसि, पोइ हिनखे शौक़ु थियुसि मां ॿिया निशाने ते हणंदो हणंदो जेसि ताईं उहो अचे संत पाण शिकारी थी वियो। त इन करे जेकॾहिं संग चङो हूंदो त पोइ भगत साहिब जे संग वांगुरु चोर बि साधू बणिजी वेंदो। जेकॾहिं संग चङो न हूंदो त साधू वांगुरु शिकारी बणिजी वेंदो। तंहिंजे करे असां सभ खां पहिरीं पंहिंजी सोच बहितर रखूं, ऐं सोच खां बाद पंहिंजो संग, छाकाणि जहिड़ो असांजो संग हूंदो तहिड़ा असां थी वेंदासीं। इन करे आम जीवन में चयो वेंदो आहे त जहिड़ो संग हूंदो तहिड़ो रंग लॻंदो। तंहिंजे करे असां पंहिंजे संग खे बहितर कयूं। ऐं इन करे चवंदा आहिनि त तव्हां पंहिंजा दोस्त ॿुधायो, मां तव्हांखे पंहिंजी नेचर ॿुधायां, तव्हां पाण कीअं, जहिड़ो दोस्त हूंदा तहिड़ा पाण बणिजी वेंदासीं, हर को पाण जहिड़ो साथी कंदो। तंहिंजे करे उन सचे साईं जी दामन में अचण सां पहिरियों असांजी नज़र बहितर थींदी आहे, पोइ संग बहितर थींदो आहे, ऐं संग खां बाद 3 नंबर ते ईंदी आहे त जेको संग, जेका चङाई मिले, असां उनजा गुण खणूं ऐं उन गुणनि खे फैलायूं। छाकाणि त असां इंसान जेके ई आहियूं, असां में हिकिड़ी कमी रहंदी आहे त असां अवगुण तमामु जल्दी खणंदा आहियूं, गुण असां देरि सां खणंदा आहियूं। इहा असांजी मेन कमी आहे, जंहिंजे करे असां भिटकंदा आहियूं, जंहिंजे करे असांजो दिमाग़ हेॾे होॾे थींदो। असां ॾिसंदासीं कंहिंजो असां 20 चङाइयूं ॿुधो, पर उनजी का हिकिड़ी थोरी गिला ॿुधो। जिते बि वेंदासीं किथे ॻाल्हि खुली, असांखे उनजी 20 चङाइयूं यादि न हूंदियूं, जेका थोरी गिला ॿुधी हूंदीसीं उनखे खोले करे वेही रहंदासीं। इहा असांजी इंसान जी कमी थींदी आहे। पर असां जॾहिं गुणमाननि जी संगत में रहंदासीं, चङनि जे संग में रहंदासीं, त पोइ असां वरी तहिड़ा थी वेंदासीं। तंहिंजे करे असां उन गुणनि खे खणी करे गुणनि खे फैलायूं बि सही, वधायूं बि सही। जेकॾहिं असां उन गुणनि खे फैलायूं, इन करे इहे संत महात्मा दरवेश जेके बि आहिनि, असां ॾिसंदासीं उनजो संदेश हिकिड़ो ई हूंदो आहे त गुणनि खे फैलायो। उन्हनि अवगुणनि खे फैलाइण लाइ कॾहिं चयो? असां ॾिसंदासीं शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जंहिंजो मिसाल आहे, हिकिड़ो उनजो शिष्य भाई सुखूराम, हिकिड़े ॾींहुं साईं जन ॾे आयो, उनजो कमु हूंदो हुओ शेवा करणु, राजधानी में रहंदो, वेंदो पंहिंजो कारोबार कंदो, कंहिंसां जेका शेवा पुॼंदी आहे सभ सां चङो हलंदो। तो हिकिड़े ॾींहुं अची करे साईं जन खे चई साईं हाणे मां त ॾाढो फासी वियो आहियां, हालत थी आहे। साईं जन चयो छा ॻाल्हि आहे? चए साईं मुंहिंजो कमु शेवा करे कंहिंसां चङो हलंदो। हिकिड़ो शख़्स मारे आयो, सो उन मूंखे चयो त सुखराम तोखे पतो आहे मां सफ़ेद पोश आहे, मूंखे कुझु आहे न, पर घणो कुझु आहे, पर हाणे ॿाहिरि बि एतिरी इज़त आहे, तंहिंजे करे ॾुखिया ॾींहं अची विया आहिनि, मुंहिंजी कुझु मदद कर। थो मां उनजी मदद कई। वरी कुझु ॾींहंनि खां बाद वरी आयो, चवण सुखराम तोखे पतो आहे मुंहिंजी छा हालत आहे, इन करे मूंखे एतिरी ज़रूरत आहे, कुझु मुंहिंजी ॿी मदद कर। तुंहिंजी मुंहिंजी ॿी मदद कई। चए वरी 3 दफ़े आयो, चवण सुखराम ॿियनि खे चवां त ॿियनि खे पतो आहे की मुंहिंजे सोहरनि में शादी आहे, तंहिंजे करे मुंहिंजा पंहिंजा गहना वग़ैरह वीचारा ख़तमु थी विया आहिनि, कंहिंखे ॿुधाए बि न सघंदो आहे, तंहिंजे करे शादी में वञा तो ॿारनि खे वठी वञा, तूं पंहिंजे घर जा गहना वग़ैरह कुझु मुंहिंजी मदद बि कर, कपिड़ा ॾे त मां शादी को थी करे वापसि ईंदोमांइ अची। मां चयोमांसि उहे मुंहिंजा पिया आहिनि, कहिड़ी ॻाल्हि आहे, मां पंहिंजे घर जा ॻह वग़ैरह सभिनि खे ॾेई छॾियां।
जॾहिं आयो 2 ॾींहं 4 ॾींहं हफ़्तो थियो मोटई न। 15 ॾींहं थी विया त मां होॾे वियुमि, जो मूंखे पंहिंजो सामान त ॾे। चए हिकदमि अञा मां ते बिगड़ी वियो, छाजो सामान तूं चोट विरंदो वरंदो आहे, छा थी कीअं थी, पंहिंजो पाण खे ईअं सम्झंदो आहे मुंहिंजो को नालो खईंदो आहे, तोखे बदनाम कंदुमि, ईअं कंदुमि। चए हा तोखे मूंखे धमकियूं ॾिनियूं अथई। चए इन करे हाणे मां त ॾाढो मजबूर थी विया। तॾहिं साईं जन खिलियसि। चए चङो तूं चङाई कई, मालिक तोखे चङाई जो फल एतिरो ॾींदो, तूं वधंदे वसंदे, पर तूं सिर्फ़ु उनखे चओ यार जेका ॻाल्हि थी मां तुंहिंजी कई न कई कुझु बि, तुंहिंजी ॻाल्हि तो अथई, मुंहिंजी ॻाल्हि मां अथई, अॼु खबर तूं कंहिंखे चोजाए न मां कंहिंखे चवंदुमि, ॻाल्हि हिते ख़तमु। हे आशीर्वाद वठी करे वियो। कुदरती हुन सां मुलाक़ात थियसि, हुनखे चई चरण जेका ॻाल्हि जिथे थी उते ख़तमु थी न, तूं चोजाए न मां चवंदुमि। त हुनजो अञा थोरो अहंकार वधियो। चए छो डिॼी वई, पाण खे कुझु सम्झे पियो। चए न डिॼी न वियो, मां वई हुअमि। चए साईं ॾे। सो उन्हनि चयो जेका ॻाल्हि जिथे हुजे ख़तमु, तुंहिंजी ॻाल्हि में तुंहिंजो दिमाग़ु खड़कियो। चई जेकॾहिं साईं जन में वियो ऐं साईं जन चाहींदा त मूंखे घुराए बि सघंदा, कंहिंखे चई करे वठी बि सघंदा, 5-4 खे चई करे मूंखे खणाए बि सघंदा, सामान वठी सघंदा, पर साईं जन खे इहो छो चयो, दिमाग़ु खड़के पियो। ऐं 2 ॾींहंनि खां पोइ आयो सुखुराम। चए हल यार मूंखे राडकी साहिब ॾे साईं जन सां हलणो आहे। आयो साईं जन सां मिलियो। चएसि तव्हां त करे सघंदा, हिनखे इहो चयो, मूंखे इहा ॻाल्हि सम्झ में न अचे थी, मुंहिंजो जेको दिमाग़ु हले थो। तॾहिं साईं जन चयोसि, चए छा आहे न, इंसान जी जेका आदत हूंदी आहे उहो गुणनि खे खणण जी तमामु घणी हूंदी आहे, गुणनि खे उहो तमामु घणो घटि खणंदो आहे। तंहिंजे करे जेकॾहिं हिन तोसां भलाई कई, बहितरी कई, ही कंहिंखे ॿुधाईंदो त अॻिते जेको सही मजबूर हूंदो, सही ॾुखायल हूंदो, को कंहिंजे लाइ मजबूरी में ईंदो त सभु सम्झंदा या सुखूराम जहिड़े शरीफ़ माण्हू सां बि चङाई न कई अथनि त इहो बि खोटियो हूंदो। तंहिंजे करे कोई चङाई खां माण्हू जो विश्वास खजी वेंदो। तंहिंजे करे जीअं माण्हू जो चङाई तो विश्वास न खजे, मंदाई खे रोके छॾो, चङाई खे फैलायो। इन करे उन चङाई खे फैलाइण जे लाइ चङाई खे फैलाइबो आहे, मंदाई खे न वधाइबो। मंदाई थोरी बि ॿाहिरि हली त उहा हवा वांगुरु ईअं फैलबी आहे जेको ॿियनि जो दिमाग़ु ख़राबु कंदी आहे। ऐं पोइ इन जे करे जेको पुञ चङाई थियणी हूंदी आहे उहा बि रुकिजी वेंदी आहे। ऐं जॾहिं पुञ चङाई रुकबी आहे, इंसान चङाई न कंदो आहे त पोइ पंहिंजी मनमानी वधंदी आहे। मनमानी जे करे पाप वधंदा आहिनि, इंसान में दुख ईंदा आहिनि। तंहिंजे करे मंदाई न फैलायो, पर चङाई खे फैलायो जीअं हर हिकु सुख ख़ुशी ऐं ख़ुशहाली सां रहे, बहितरी सां रहे। ऐं जीअं साईं जन उनखे चयो तीअं हुन शीश झुका करो। मां हिनखे ॾिया अॻिते मां बि एतिरो चङो थी वञा जे वरी मूं में बि का मंदाई न निकिरे। ऐं हुन मंदाई छॾे करे बहितरी इंसानियत पाती। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश, इहे चवंदा आहिनि चङाई खे फैलाइण सां इंसान ऊचाई पाईंदो, पर मंदाई खे रोके छॾो। इन करे गुरु नानक साहिब जो मिसाल आहे, कंहिं शहर में वियो त हुनजी इज़त थी, उनखे चई विछड़िया रहंदा वे, जंहिं ते इज़त न थी चिटड़िया पखड़िया रहंदा वे। जॾहिं उनखां पुछियो वियो, उते जेके चङा ॾींहं जेकॾहिं इहे फैलबा त चङाई फैलबी, मालिक जी रहमत वधंदी, हर हिकु जॻह ते ख़ुशि ऐं ख़ुशहाली ईंदी। पर मंदाई खे हिकु जॻह ते रोके रखो, उनखे वधण न ॾियो, उनखां कॾहिं अॻिते न वधे, उहा उते ई रहिजी वञे। तंहिंजे करे इहे संत, इहे महात्मा, इहे दरवेश जेके बि थिया आहिनि उन्हनि असांखे चङाई ऐं बहितरी फैलाइण जे लाइ चयो। इन करे उन सच साईं जी ज़िंदगी खे ॾिसंदासीं, भगत साहिब जी ज़िंदगी खे ॾिसंदासीं, जेकॾहिं हक़ीक़त खे उनखे असां थोरी गहराई सां ॾिसूं, जेकॾहिं साईं जन जी ज़िंदगी खे ॾिसूं त उहो जेको मुख मां कढंदा उहो थी पवंदो, जेको बि चवनि उन वक़्तु थींदो। एसि ताईं जो साईं जन ठुल वयल आहे त 2 बदीन जा शख़्स आया ब्राह्मण। राड़की साहब उनजे घर में शादी हुई, उनखे पतो पियो साईं जन थुल ते थुल विया। चयोसीं असांजे घर में शादी आहे, तंहिंजे करे आयूं सफ़ेद पोश ॿाहिरि चई न सघंदमि, तंहिंजे करे हिते आयासीं। त साईं जन चयो ठीकु आहे राड़की साहब हलूं था तव्हांखे करे ॾियूं। उन कुदरती ठुल को साईं जन निकिरनि पिया, टांगे ते वेहनि पिया, टांगे ते चादर विछाई पई, अञा वेठा बि न। त
उन चवंदोसीं आयूं जल्दी में ॿाहिरि असांखे को सुञाणींदो को ॾिसंदो त गिला थी पवंदी, तंहिंजे करे जेका कयो हाणे कयो, छो असांखे 300 रुपया खपनि कीअं बि करे। त हुनजी मजबूर ॾिसी करे साईं जन जेको कपिड़ो हुयो बगीचे विछायल हुयो थोरो मथे करे चादर जो टिकड़ी थेली ॾिनी, उन 300 पूरा हुजनि ॻणियूं, तूं मुंहिंजो 500 निकिता। तो साईं जन खे चयूं त साईं असांखे 300 खपनि 500 आहिनि। साईं जन चयोसि 300 तव्हांखे नियाणे जी शादी जे लाइ नी, 200 तव्हां वरी ॿारनि खे कारोबार धंधो करायो ॾिए, वरी करे तव्हांखे हथ न फैलाइणो पवे, तव्हां सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहो, अॻिते वधो। भगत साहब खे ॾिसंदासीं, उनखे माई मुअल ॿार ॾिनो अची ऐं उन मालिक खे यादि कंदे सचे साईं खे ध्याईंदे ज़िंदा करे ॾिनो। जेको शख़्स इन ते टांगे ते वेठो ई न चादर मथी करे थेलो ॾे ऐं जेको हथ में खणण सां के ॿार खे ज़िंदा करे वञे, छा उनखे किथे झोली फैलाइण जी ज़रूरत हुई? उनखे इहो हुयो भई सभु मिली करे असां कुझु ॾियो, उनमें ॾियो त मां ॿियनि खे ॾियां, अहिड़ो कुझु न हो। उन्हनि जेका झोली फैलाई उहा सिर्फ़ु इन करे त इंसान में जीअं ॾियण जी आदत पवे ऐं थोरो ॾिनो मालिक जी घणी रहमत बख़्शींदो आहे। उहा एतिरी आसीस बख़्शींदो आहे जेकॾहिं का कणी अघामजी वेंदी आहे त मालिक पोइ सदाई उनखे मालामाल करे छॾींदो आहे, ॿई जहान तारे छॾींदो आहे। ऐं इन करे उन्हनि हर हिक खां सिको पैसो कुझु बि मिलियो वठी करे सभिनी में विरायो। विराइण जो मक़सदु उहो बि उते जो उते ॾेई छॾींदा। ॾियण जो मक़सदु इहो त जेको ॾिए थो जे ॾियण वारे खे एतिरो फल मिले, जेकॾहिं ज़िंदगी में इहे ग़लतान बि रहनि, ज़िंदगी में पंहिंजे कमनि में मशगूल बि रहनि, लेकिन इन ॾिने जो इन्हनि खे एतिरो फल मिले, दुआऊं मिलनि, जंहिं जा सभु पाप कटिजी वञनि, दुख कटिजी वञनि, वरी चमकनि, वधनि, वसनि, अॻिते अचनि, सदाई ख़ुशि ऐं ख़ुशहाल रहनि, सदाई वधंदा वसनि। तंहिंजे करे ॾियण सां इंसान जा केतिरा कर्म कटि पाए।